में शामिल कंदारू पखो में तशद्दुद ऐं तज़लील जो निशानो बणियल सहाफ़ी नवाब दुनियो वारे वाक़े ख़िलाफ़ यूनियन ऑफ जर्नलिस्ट जे सॾ ते कंबर लाड़काणे ज़िलनि जे समेत सहाफ़ियुनि इन दावे ते एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो। यूनियन ऑफ जर्नलिस्ट लाड़काणो डिवीज़न ऐं लाड़काणे प्रेस क्लब जे सॾ ते कंबर शदात कोट लाड़काणे जेकबाबाद जे सॾ ते सभई सहाफ़ियुनि लाड़काणे प्रेस क्लब जे सदर ज़फ़र अबड़े यूनियन ऑफ जर्नलिस्ट लाड़काणे डिवीज़न जे जनरल सेक्रेटरी मुनव्वर दिन जेकबाबाद जे मोहम्मद मूसा बलोच कंबर शदात कोट जे आशिक फुलपोटे मुर्तज़ा कल्होड़े आशिक पठान नादिर अबड़े न्याज़ अबड़े लाला बरकत अली बलोच मुजीब टोटाणी बेंडी अगवाणी में सहाफ़ी नवाब दुनियो ते वॾेरे पारां कयल तशद्दुद ऐं तज़लील वारे वाक़े ख़िलाफ़ पखे में एहतिजाजी रैली कढी वई। सहाफ़ियुनि पखे प्रेस क्लब खां रैली कढी थाणे आॾो इंडस हाईवे ते धरणो हणी वेही रहिया जंहिं दौरान बासर वॾेरे साथियुनि जी गिरफ़्तारी जो मुतालबो कयो वियो। धरणे सबबि लाड़काणो मेन इंडस हाईवे रोड ब्लॉक थी वियो। ॿिन्ही पासनि खां सवे गाॾियूं भेजी वयूं ऐं 4 कलाकनि ताईं धरणो जारी रहियो जंहिं दौरान एसएसपी कंबर शदात कोट डॉक्टर समीर नूरजना जी नोटिस वठण बाद डीएसपी मंज़ूर जोखियो सहाफ़ियुनि सां ॻाल्हियुनि लाइ पहुतो जंहिं ॻाल्हियूं करे सहाफ़ियुनि खे ख़ातिरी कराई त मुतासिर सहाफ़ी नवाब दुनियो सां थियल तज़लील जो अज़ालो करे बासर वॾेरे डियाज़ दुनियो ऐं संदसि साथियुनि ख़िलाफ़ दहशतगर्दी एक्ट तहत केस दाख़िल कयो वेंदो। सहाफ़ियुनि खे हर मुमकिन तहफ़ुज़ फराहम कयो वेंदो। ॿिए पासे धरणे वारे हंधि जेयूआईसियुनि जे जनरल सेक्रेटरी मौलाना राशिद महमूद सुमरो पिणु पहुतो जंहिं सहाफ़ियुनि सां धरणे में वेही एके जो इज़हार कयो ऐं ऐलान कंदे चयो त जेकॾहिं मुतासिर सहाफ़ी सां इंसाफ़ न थियो त असां पंहिंजी पार्टी जे प्लेटफॉर्म तां एहतिजाजी मुज़ाहिरो कंदासीं। होॾां एसएसपी कंबर शदातपुर जे हुक्म ते पखो पुलिस जवाबदारनि जे घरनि ते छापो हणी आयो पर घर ख़ाली करे फरार थी विया हुआ।